अबू मां हिते नथी गुज़ारे सघां। छो मायरा, शहर में एतिरो वक़्तु रहण खां पोइ बि तंग न थिए? अबू सॼो ॾींहुं बंदि हिन हवेलीअ में मां नथी गुज़ारे सघां। कुझु ॾींहं त माण्हू गुज़ारे वेंदो, पर मुसलसल रहण सां ईअं थो लॻे ॼण माण्हू कंहिं जेल में क़ैद आहे। मायरा मायरा तोखे असां रोकियूं त कोन था त तूं घर में वेठी रह। जे तूं ॿाहिरि वञणु चाहीं त न ज़ीनत न, ही शहर न आहे। जेकॾहिं मायरा ॿाहिरि निकिती ऐं कंहिंजी नज़र हिन ते पई त उहे नज़रूं असांजी इज़त मतां उथंदियूं। अहिड़ी ॻाल्हि न आहे अबू, हिते बि उहे ई माण्हू रहनि था जेके शहर में रहंदा आहिनि। न मुंहिंजी मां न, शहर जे माण्हुनि ऐं हिते जे माण्हुनि जे ज़हननि जी सोचुनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। अबू हितां जा माण्हू सबाजड़ा ऐं सादड़ा आहिनि। चंद माण्हुनि जे ज़िद करे हितां जे ॻोठ जो माहौल तमामु ख़राबु थी वियो आहे। अबू तव्हां हिन ॻोठ जा चङा आहियो। जेकॾहिं तव्हां चाहींदो त ही शहर खां बि वधीक ख़ुशगवार माहौल थी सघे थो। ज़ीनत, ही हितां जो माहौल कोन सम्झंदी। हितां जे माहौल खे हिन जे ज़हन में विहार। हितां जी उथणी वेहणी रहणी करणी हिन खे उन खां वाक़िफ़ कर ऐं ॿुधाए हिन खे त हिते असांजी इज़त छा आहे। हिन जे ॿाहिरि निकिरण सां असांजी इज़त ते कहिड़ा असर पवंदा। ॿार आहे, सभु कुझु सम्झी वेंदी। अजायो गरम थियण जी ज़रूरत न आहे। अम्मी मूं ॿाहिरि वञण लाइ एतिरो ज़ोर त नाहे भरियो, पोइ अबू एतिरो नाराज़ छो पियो थिए? नाराज़ कोन पियो थिए, हितां जे माहौल में रही हुन जे ॻाल्हाइण में फ़र्क़ु अची वियो आहे। छा हितां जा सभु माण्हू निड़ीअ ते ज़ोर ॾेई ॻाल्हाईंदा आहिनि? न अम्मी, मां अबूअ जो गुस्सो उन जी अखियुनि में ॾिसी चुकी आहियां। मायरा कुझु ॾींहंनि में सभु कुझु ठीकु थी वेंदो। न अम्मी, हिते रहण सां कुझु बि ठीकु कोन थींदो। अदा जा एग्ज़ाम ख़तमु थियनि, अदा अचे, मां उन सां गॾु शहर हली वेंदसि। बाक़ी हिन पिंजरे में क़ैद मां नथी रही सघां। ठीकु आहे, पोइ जीअं तोखे मुनासिबु लॻे, पर कुझु ॾींहं त सब्र सां रह, जेसीं ताईं वापसि वञी। बूट खंडे ना मुझे तो साया बूट खंडे जीवा उधे गोंछा मत तो साया मां तव्हांजो नौकर या पालतू कुत्तो न आहियां जो तुंहिंजे हुकुम जो गुलाम बणिजी वञा। मुंहिंजी ज़ुबान खे लगाम दे। बस कमाल खान, बस मूसा खान जे महिरबानी करे ख़ामोश आहियां। जेकर ॿियो को मुजीब ते हथ खणिया त सीनो पऊर हुजे सां। सरकार तव्हां पाण में न विड़ो, मां तो बूट खणे। चल मुझे नजर न गया ठीक हो था बाबा साईं, तव्हां टके जे गुलाम जे करे न कमाल पुट न, ही टके जो गुलाम न आहे, ही 1 करोड़ जो राकास आहे। राकास अॼु मां जंहिं जाइ ते आहियां इन शख़्स जे बदिलो ते आहियां। बाबा साईं, तव्हां सम्झो था त असां हिन खां सवा कमज़ोर पइजी वेंदासीं? कमाल खान, जे तो हक़दार ऐं वफ़ादार खे न सुञातो त पोइ धोखो खाई वेंदा। हिन शख़्स जी इहा ई वफ़ादारी काफ़ी आहे जो तो हिन सां एतिरो कुझु कयो पोइ बि ज़िंदा आहे। ही शख़्स मुंहिंजे रत जे एवज़ पंहिंजो रत वहाए सघे थो, पर वठी नथो सघे। बस बाबा साईं, बस इन कसीदा पाण रखो। मूंखे उन माण्हू खां नफ़रत हूंदी आहे जेको मुंहिंजो जाम
जुड़ल वञ कमाल खान खे वञी संभार जेकॾहिं ॿाहिरि वञे त ॿ चार माण्हू तूं वठी वञजांसि बाहर दुश्मन क्या रचाई बैठा है वही जंहिं बि माण्हूअ जे हथ में बंदूक आहे उन माण्हूअ जा हथ मिठल ख़ान जे रत सां रंगियल आहिनि। उनजो मक़सदु त मूसा ख़ान बि उन साज़िश में शामिल आहे। जेकॾहिं असुल धुर न सही पर पोइ बि भाउ जी मिल्कियत फॿाइण लाइ उनजे मौत में कुझु भाङे भाईवार ज़रूर हूंदो। सभ खां पहिरियां मूसा ख़ान जे माण्हुनि लाइ हीअ ज़मीन तंग कयां ऐं अहिड़ो त हशर कयां जो घरनि खां निकिरणु उन्हनि जो हराम थी वञे। तॾहिं वञी मूसा ख़ान गोॾा खोड़ींदो जेसिताईं उन मस्त उठ खे ॾावण ॾेई उनजो कंध पंहिंजे कदमनि में न झुकाईंदुसि तेसिताईं उनखे मुंहिंजे कद ऐं हैसियत जी ख़बर न पवंदी त रुस्तम ख़ान अकेले सिर्फ़ केतिरी ताक़त रखे थो। पुत्र सवाल पड़ गए।
बाबा वाह 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 बड़ी बड़े बाबा यो कमीनो केर हुयो चम तो रुस्तम सरकार रुस्तम रुस्तम अरे तो चवंदो आहियां मुंहिंजी बि सवाल न निकिरंदा कयो अहिड़ा 100 हिक पासे मुंहिंजी बि हिक पासे इन रुस्तम जी असां सां कहिड़ी दुश्मनी ॼण वञ पुलिस खे फोन लगा भोतारा असांजो हिकिड़ो मुड़ुसु मारिजियो आहे ये सब हिसाब किताब रुस्तम का सारे संभाले वठंदासीं मूं त समझो रुस्तम वापस हले वियो हूंदो साहब रुस्तम जो मौत हिते लिखियल आहे इन्हीअ जे करे हू हितां वापसि नथो वञी सघे हाँ मुजीब हाणे रुस्तम जे मौत जो बंदोबस्त करणो पवंदो पुलिस पहुचण वारी आहे कुर्बान वञे रेस मूसा खान जी तरफ़ से ॻोठ ॿरियो पियो आहे ख़बर नथी पए त इहे टाकोड़ा कंहिं मथां आहिनि जेको मुंहिंजे पोयां भालो खयो बीठा इहो ई बेवकूफ़ हूंदो ॿियो केरु हूंदो चए सच तो चेरल त खानू खर दिमाग खां वधीक बि खर दिमाग हिन मुल्क में पयल आहिनि ईअं अकेले सिर मुल्क ॿारे छॾियो अथसि जेकॾहिं अहिड़ो ई ख़तरनाक आहे त असांखे बि थोरो ख़्याल सां रहणो पवंदो अॼु आयो ईअं न थिए त असां पंहिंजनि ख़्यालनि में घुमंदा वठूं ऐं पोयां जी दुफ़ न करे विझे मां सम्झां थो त हुनखे जंहिंजी तलाश हुई उहो मिली वियो ऐं हू पंहिंजे कम सां लॻी वियो ऐं रहिस मूसा खान जा कुत्ता चइनी तरफ़नि खां हुनखे फकोड़े विया हूंदा ऐं जॾहिं हुतां हू आज़ादु थींदो पोइ हू असांजो रुख कंदो बहरहाल तेसि ताईं असां आज़ादु थी घुमी सघूं था ऐं रही सघूं था यार हिते अचे न अचे तव्हां सां मिले या न मिले पर इहो मुसीबत मुंहिंजे वात ते बंदूक खयूं बीठो हूंदो सच यार शेरल अथई मुसीबत यार तोखे हाणे पंहिंजी वाट मटाइणी पवंदी यार खानो मां सही थो चवां तोखे मज़ाक थो सुझे मज़ाक त मां बि कोन थो कयां शेरल सच त चवां थो आहे बाक़ी वॾी मुसीबत बाक़ी चए त सभु गॾिजी हली कयूंसि क़बर भेड़ो कुर्बान वञे जवान ठाहू को आहे दरगुज़र करे था छॾियूंसि अबा असां दरगुज़र करण लाइ तयारु आहियूं पर हू भाऊ बि त पचर छॾे न जे अञा पचर न छॾियईं त हिकु चकर हुन सां मिलणो पवंदो ऐं हुनखे ॿुधाइणो पवंदो त न असां तुंहिंजा मदा न तूं असांजो मदो थी किथे इहा न थिए त असां पंहिंजे आपते खां ॿाहिरि निकिरी वञूं ऐं गाह गाॾे खां खणो थी वञे कुर्बान वञे को प्रोग्राम ठाहियो सभु हली गॾिजी सम्झाए था अचूंसि पर इहो प्रोग्राम जेतिरो जल्द कंदो मुंहिंजे लाइ भलो थींदो तुंहिंजे लाइ त कोशिशि कयूं पिया त असांखे उन मां को बि ख़तरो न आहे बेफिक्र रहो शेरल बेफिक्र रहो मां सुभाणे शहर मां मोटी अचां त सभ खां पहिरियां इहो कमु कंदुसि रुस्तम सां मिली था ॾिसूं ऐं हुनखे थधे दिमाग़ सां सम्झायूंसि था त असांजे रस्ते तां हटी वञे जे अचेसि थी ॻाल्हि सम्झ में ऐं मुड़ी थो वञे त ठीकु आहे न त खानू खर दिमाग़ जे आॾो जेको बि दुश्मन आयो उनखे हटाइण खानू खूब ॼाणे थो ठीकु आहे मूसा खान तव्हां जीअं चवंदो उअं ई थींदो शहर में धाड़ो कंहिंखे लॻो सेठ सुलेमान खे FIR में लिखी छॾ त रुस्तम आचर ऐं खानू सां मिली मूं मथां हला कयईं
कुछ ही ॾींहंनि में रुस्तम ऐं खान वारनि लाइ ही ज़मीन बाहि करे छॾ। पुलिस जी मदद लाइ असां पंहिंजा हमरा ॾियण लाइ तयारु आहियूं, पर हितां जे अमुन में खलल विझण वारनि जा असांखे लाश घुर्जनि। तव्हां सिर्फ़ पक्की जांच करे असांखे ॼाण ॾियो, बाक़ी छापो असां पाण हणंदासीं। सिर्फ़ ॿुधाईंदासीं न, पर असां बि तव्हां सां गॾिजी हलंदासीं। जेकॾहिं DSP साहिब इन ॻाल्हि जी परमिशन न ॾिनी त पोइ हुन सां मां पाण ॻाल्हाईंदुसि। मूंखे हर हाल में हितां जे माहौल में अमन घुर्जे। अॼु त असांजो हिकु हमरा मुंहुं आहे। जेकॾहिं जल्दी तव्हां को क़दम न खयो त पोइ तंहिं लाश मथां लाश किरंदा। केतिरा बि माण्हू छो न मरिजी वञनि, पर जेसीं ताईं अमुन जे दुश्मननि खे असीं ख़तमु कोन कंदासीं, सुख जो साह कोन खणंदासीं। इन्हीअ करे तव्हां कोशिशि कयो त हिते जल्द अज जल्द हिते जेको कुझु थींदो उन जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। अरे उठ तो हलूं न, सिज रहण ते आहे, बुख बि ॾाढी लॻी आहे। हाँ वे वे हलूं था, सिज न वञाई। ठीकु आहे, पोइ मां अचां थो। काॾे काॾे वे ॿ मिंट हलूं था। हिकु करी अचां, हिकु। वॾो को किनो ई धप दा, जल्दी अच पोइ हलूं। यो सेठ, बाक़ी मुंहिंजा तो ते घणा पैसा बचा? तुंहिंजा 500 रुपया आहिनि माॾे। हाणे 20 रुपयनि जा चांहि ऐं पीस खाधई ऐं बाक़ी तुंहिंजा बचा 480 रुपया। पोइ ॾे न न सभु न ॾिजां, ख़ुदा नी किथे वेंदो। बस 100 रुपया हिकु तो दे। बसि 100? ॿध तो 100 जो नोट दे, जल्दी कर, ख़ुदा नी अची वेंदो, खसे वठंदो, पैसनि जा पूरी। अचे था वठ ॿधो नोट 100 जो। बाक़ी हाणे तुंहिंजा थींदा 380 रुपया माॾे। ठीकु आहे? ठीकु आहे ठीकु आहे। अरे हलूं न, ने बाजा। हाँ हलूं था, हलो हल हल। निभागियो न ॾींहुं बि इहो कमु करे मूंखे घर में पधर खाराया। अरे हेॾे हाँ इहो छा थो करी? गद में पातरनि खां बचण लाइ तिक थो कयां। हाँ इन जो मतिलबु त पैसा अथई। हाँ पोइ इहो नमूने छा थो करी? छा थो नमूनो करी? पैसा कढ, मां झटी वठंदोमांइ। पैसा अथई तॾहिं बि माकर बि मां झटी वठां। अरे हाँ इहो छा आहे? चंपो आणंदो मैं। अरे अरे बदला कर भी। अरे कोन नूर बता जो कसम कोनन के। अरे भाई घर छा चवने? गदे चंद से त अज ठेकेदार कोन दिना सुभाणे दीदो, सुभाणे अल्लाह मालिक। हाँ इहो कूड़ भलो आहे। कोई मां पंहिंजो बंदोबस्त कयां थो। तप तप पाण खे तप में थी। हेत में हनो तो हेत में हनो। तोरी पेट के में हनो। तो खेना मुखे ना राखी तो कदी। हन 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 हन। अरे मना बदलू हल हल हल। मार का खुदा जी पैस
सॼे ॻोठ जो किन मेड़े अची हिते गॾु कयो अथसि। तूं बि चए तूं बि मोआ ही बिल्ली वांगुरु दोडा फाड़े छा थो ॾिसी कि दोडा न कढी छॾी।